इन्हीं फॉर्मेट से कप्तानी छॾे रहियो आहे बाबर आज़म जो अहिड़ो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। बाबर आज़म क़ौमी क्रिकेट टीम जे टिन्ही फॉर्मेट से कप्तानीअ तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। टिन्ही फॉर्मेट से कप्तानी छॾे रहियो आहियां बाबर आज़म जो अहिड़ो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। बाबर आज़म क़ौमी क्रिकेट टीम जे टिन्ही फॉर्मेट से कप्तानी तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। टिन्ही फॉर्मेट से कप्तानी छॾे रहियो आहियां बाबर आज़म जो अहिड़ो चवणु आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे स्पोर्ट्स एंकर पर्सन मुजाहिद सोलंकी। जी मुजाहिद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल रोशनी, पाकिस्तान क्रिकेट टीम जी वर्ल्ड कप में खराब कारकर्दगी खां पोइ कप्तान समेत कोचिंग स्टाफ ऐं सिलेक्शन कमेटीअ ते तमामु घणी तनक़ीद कई वई हुई ऐं उनखां पहिरियों जेको स्टेप हो इहो हो त जेको मोर्नी मोरकल हो बॉलिंग कोच, उन पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी हुई ऐं उनखां पोइ गुज़िरियल ॾींहुं जेको आहे सो पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जी मैनेजमेंट कमेटी जे चेयरमैन सां अॻूणनि रांदीगरनि जी मुलाक़ात थी ऐं उन में सभ खां वधीक फोकस इहो कयो क़ौमी टीम जो जेको कप्तान आहे बाबर आज़म, उनखे हिकु फॉर्मेट जी जेकी आहे कप्तानी ॾिनी वञे। ख़ासि करे टेस्ट टीम जे हवाले सां चयो वियो त उनखे टेस्ट टीम जी क़यादत ॾिनी वञे। अॼु बाबर आज़म जेको आहे सो मैनेजमेंट कमेटी जे चेयरमैन चौधरी ज़का अशरफ सां मुलाक़ात कई ऐं उन में चौधरी ज़का अशरफ उनखे चयो त तूं सिर्फ़ टेस्ट टीम जी क़यादत कर ऐं वनडे T20 जी फॉर्मेट क्रिकेट खां कप्तानी खां अलॻि थी। त उनखां पोइ जेको बाबर आज़म डिसीजन वरितो आहे उन चयो त हू टेस्ट टीम सां गॾु T20 ऐं वनडे टीम जी क़यादत खां बि दस्तबरदार थिए थो ऐं अहिड़ी तरह सां हाणे टिन्ही फॉर्मेट जी क़यादत खां जेको आहे बाबर आज़म अलॻि थी वियो आहे ऐं अॼु उन उहा मुलाक़ात कई आहे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जी मैनेजमेंट कमेटी जे चेयरमैन चौधरी ज़का अशरफ सां ऐं उन सां गॾोगॾु अञा ॿिया केतिरा ई डिसीजन रहणा आहिनि। ख़ासि करे जेको टीम जो डायरेक्टर आहे मिकी आर्थर आहे, कोच आहे हेड कोच मिकी आर्थर, गॾु ग्रांट ब्रॉडबर्न, उन जा मामला बि तय थियणा आहिनि। पर ही तमामु वॾी न्यूज़ आहे त टिन्ही फॉर्मेट जी क़यादत खां जेको आहे बाबर आज़म अलॻि थी वियो आहे। जी रोशनी। अच्छा मुजाहिद, इम्कान छा आहिनि क़ौमी टीम जो नओं कप्तान कंहिंखे बणायो वेंदो? ॾिसो, ही टिन फॉर्मेट जी क्रिकेट खां अलॻि थियो आहे त सभ खां पहिरियों जेको टेस्ट टीम जी क़यादत जे हवाले सां ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि। PCB जे चेयरमैन सां मुलाक़ात कई सरफराज़, ऐं सरफराज़ स्ट्रॉन्ग कैंडिडेट आहे टेस्ट टीम जे फॉर्मेट जे हवाले सां। बाक़ी अगरि ॻाल्हि कयूं व्हाइट बॉल क्रिकेट जी क़यादत सां त उन में शहनशाह आफरीदी जो नालो तमामु घणी स्ट्रॉन्ग कंडीशन में ॾिनो पियो वञे त उनखे शायदि व्हाइट बॉल यानी T20 ऐं वनडे टीम जी क़यादत जी ज़िम्मेवारी ॾिनी वञे। टेस्ट टीम जी क़यादत जेकी आहे उहा सरफराज़ जे हवाले कई वेंदी। जी अच्छा मुजाहिद, अव्हां खे छा थो लॻे त टिन्ही फॉर्मेट जो कप्तान हिकु ई हुजणु खपे या धार मुक़ररु कयो वञे? जी बिल्कुल रोशनी, इहो हिकिड़ो सवाल अहिड़ो आहे जेको दुनिया में मुख़्तलिफ़ टीमुनि ते इम्प्लीमेंट थिए थो त टिन्ही फॉर्मेट जी अगरि हिकिड़ो कप्तान मुक़ररु करे थो त पोइ उनजो जेको माइंड सेट आहे उहो कंसंट्रेशन बरक़रार नथो रहे। ऐं असांखे उहा शइ नज़र आई त बाबर आज़म टिन्ही फॉर्मेट जो जॾहिं कप्तान हो त उनजी पंहिंजी परफॉर्मेंस जेकी आहे उहा मुतासिर थी रही हुई ऐं उनजे करे अॻूणनि क्रिकेटरनि ऐं PCB चेयरमैन हिनखे ऑफर कई त कंहिं बि हिकु फॉर्मेट जी क़यादत कर। त टिन्ही फॉर्मेट जी क़यादत करणु त टोटल प्लानिंग ते बि डिपेंड थो करे, उहो माण्हू पंहिंजी परफॉर्मेंस ते कॉन्संट्रेट नथो करे सघे। इनजे करे टिन्ही फॉर्मेट जी क़यादत करणु ॾुखियो कमु हूंदो आहे। मुंहिंजे ख़्याल में त टिन्ही फॉर्मेट जी क़यादत लाइ अलॻि अलॻि फॉर्मेट जो कप्तान हुजणु खपे, उहो सही आहे। पर पाकिस्तान में इहो अञा ताईं एक्सपेरिमेंट जेको आहे न कयो वियो आहे। तंहिं करे मुंहिंजे ख़्याल में त सिर्फ़ु टेस्ट टीम लाइ सरफराज़ खे ई इहे अॻिते आणींदा ऐं उन सां गॾु शहनशाह आफरीदीअ खे T20 ऐं वनडे लाइ, छाकाणि जो उन PSL में लाहौर कलंदर्स जी क़यादत कई ऐं 2 दफ़ा हुनखे फाइनल में पहुचाइण में अहम किरदारु अदा कयो ऐं गुज़िरियल जेको PSL जो इवेंट हुयो 8हों, उन में टीम खे कामयाबी ॾियारण में बि अहम किरदारु अदा कयो। त इहे 2 नाला आहिनि जेके स्ट्रॉन्ग कैंडिडेट थी साम्हूं आया आहिनि पाकिस्तान जी क्रिकेट टीम जे हवाले सां। जी रोशनी। ठीकु आहे, वॾी महिरबानी नाज़रीन। स्पोर्ट्स एंकर पर्सन मुजाहिद सोलंकी तफ़सील ॾिना।